हैदराबाद में ठेकेदारनि सूबाई हाईवेज़ हैदराबाद जे एक्सीअन ख़िलाफ़ एहतजाज कयो। अब्दुल गफ़ार मेयर मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो त सूबाई हाईवे हैदराबाद जे एक्सीअन फज़ल मोहम्मद मंगी 4 करोड़ 51 लख वारो कमु 6 करोड़ 61 लख रुपयनि में क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि जी भञकड़ी कंदे मनपसंद ठेकेदार खे ॾेई छॾियो आहे। असांखे ख़बर पई आहे इंजीनियर सां बि असां अॼु मिलिया आहियूं जेको हिन वक़्तु ऑफिस में वेठो हुयो ऐं हिन दरवाज़े खां साम्हूं हींअर भॼी निकिरियो आहे। हीअ सीट ख़ाली इंजीनियर जी पियल आहे ऐं उहो कमु असांजो जेको आहे तक़रीबन 1 करोड़ 30 लख असांजे रेट खां वधीक जेको आहे कंहिं ठेकेदार खां ॻरी रुश्वत जे एवज़ उन खे ॾेई छॾियो आहे, जंहिंमें 1 करोड़ 30 लख रुपया गवर्नमेंट जो हिन जेको आहे लॉस कयो आहे, जंहिंमें करोड़ रुपया उनखां जेको आहे ठेकेदार खां हू एडवांस कमीशन वर्क आर्डर जा वठी कमु ॿिए खे ॾेई छॾियो आहे। असां वटि सबूत आहे, रिकॉर्ड आहे, जेके टेंडर असां रेट भरियो आहे उन में इंजीनियर जी बि सही थियल आहे, कॉल डिपॉज़िट आहे, पे ऑर्डर आहे, सभु असां वटि मौजूदु आहे। हुन चयो त मार्च 2020 में एडीपी स्कीम तहत 16 रस्तनि जी तामीर जा कम आया। टेंडर जारी थियण खां पोइ 50 खां वधीक ठेकेदारनि हिसो वरितो हो। एक्सीअन ॻरी रिश्वत एवज़ ठीको पंहिंजे मनपसंद ठेकेदारनि खे ॾेई छॾियो आहे। क्लार्क वेठो आहे त अॼु खां पुछा अॼु काफ़ी टेंडर इशू बि थिया आहिनि ऐं इंजीनियर लापता आहे। इंजीनियर इन लापता आहे त हिते ठेकेदार हूंदा हू पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे रुश्वत एवज़ कमु ॾियणु चाहे थो। अभी जो है ये 16 तारीख जो टेंडर हुए थे, 16 मार्च को, उस समय एक काम 11 बर हमारा जो निकला था, हमने रेट भरा था, कॉम्पिटिशन में रेट भरा था। अभी वो काम जो है इंजीनियर और किसी कंपनी को 1 करोड़ 30 लाख ज़्यादा जो है हमारे रेट से उनसे लेके गरी रुश्वत के एवज उससे 15% हमने सुना है, उस पैसे लेके उनको हमारा कम अलाट कर दिया है। हिननि मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी करप्शन में मुलविस ऑफिसरनि खिलाफ़ कार्रवाई कई वञे। कैमरामैन असीब रिन सां गॾु फेरोज़ बबर, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।